मुख़्तलिफ़ शहरनि में रोलू कुतनि जो आज़ार जेको आहे घटि नाहे थी सघियो। केतिरा ई मासूम ॿार तोड़े मर्द ॾाढी ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु रोलू कुतनि 10 खां वधीक माण्हुनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में पेश आयल वाक़िअनि जा केस टाउन अमलदारनि ख़िलाफ़ दाख़िल बि कया विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदासीं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सिंधड़ी मां असद शहर ऐं सदर जी भिटियूं मां जबार लग़ारी ऐं सरहद मां हाकिम अबड़ो, जॾहिं त मोंजदड़ो मां शाहबुद्दीन जतोई असां सां लाइन ते मौजूदु हूंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेके इहे हादसा पेश अचनि पिया, जेके वाक़िआ पेश अचनि पिया, रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे ऐं केतिरा ई मासूम ॿार तोड़े मर्द ॾाढी ज़ख़्मी थिया आहिनि। इन हवाले सां हिन वक़्तु सिंधड़ी मां असद शहर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी असद शहर मां ॿुधाइजो, सिंधड़ी में बि कुतनि जे ॾाढ़नि वारो वाक़िओ पेश आयो आहे। तालुके सिंधड़ीअ जे अंदरि 4 माण्हुनि खे अॼु जेको आहे सो रोलू ऐं छिता कुता खाई विया आहिनि, जंहिंमें जेको आहे सो दिलबर महर जी आहे, ज़ैनब उन सां गॾोगॾु नवाज़ शर आहे, रब नवाज़ मरी आहे ऐं उमिरि आहे। इन्हनि जेके आहिनि से इन्हनि जूं जेके मासूम ॿार आहिनि की जेके वॾी उमिरि वारा आहिनि, इन्हनि खे रोलू कुता ऐं छिता कुता खाई विया। इन्हनि खे जेको आहे सो घणनि के जेके फुलहॾियूं जा 2 ॼणा हुआ, रब नवाज़ मरी, नवाज़ शर ऐं उमिरि, इन्हनि खे फुलहॾियूं अस्पताल आंदो वियो त उते डाग बाइट जी जेका रिबीज़ जी वैक्सीन आहे उहा मौजूदु न हुई। इन जे करे जेके आहिनि से मुतासिर मरीज़ सख़्तु परेशान थींदा रहिया। होॾां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर हाई कोर्ट बेंच जेका आहे इहो फ़ैसिलो ॿुधायो त जंहिं बि यूसीअ जे अंदरि या टाउन जे अंदरि जेकॾहिं को कंहिंखे कुतो खाई थो वञे हलियो त उन जो जेको केस आहे उहो उते जे जेको यूसी जो सेक्रेटरी आहे या टाउन जो CMO आहे उन जे मथां दाख़िल कयो वेंदो। पर तव्हांखे इहो बि गॾो गॾु ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ासि ज़िले में रोज़ानी जे बुनियाद ते 8 खां 10 जेको आहे सो माण्हुनि खे कुता खाइनि था, मगर हिन वक़्तु ताईं हिकु बि FIR जेको आहे सो मीरपुर ख़ासि ज़िले में कंहिं बि जेको आहे सो अमलदार ते दाख़िल न आहे थी सघी। ऐं ॿियो जेको उन सां गॾो गॾु आहे वैक्सीन जी बि शदीद खोट रही आहे। माण्हू जेको आहिनि से उहे कुतनि जे रहम करम ते आहिनि ऐं हिन वक़्तु ताईं जेको सिंध सरकार जा करोड़ी रुपया फंड कुता मार मुहिम ते जेके जारी कया विया आहिनि, उन हवाले सां हिकु बि जेको आहे कुता मार मुहिम जेका आहे मुस्तक़िल मिज़ाजीअ सां न आहे हली सघी, जंहिंजे करे कुता जेके आहिनि से माण्हुनि खे पटे ऐं खाई रहिया आहिनि। हुननि जी न का वैक्सीन आहे, न हुननि जे मथां जेके अदालती हुकुमनि जे तहत को केस दाख़िल कयो वियो आहे। जी ठीकु आहे, असद शहर मां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। सदर जी भिटियूं मां जबार लग़ारी बि असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी जबार लग़ारी मां ॿुधाइजो, सदर जी भिटियूं में बि कुते ॾाढ़नि जो वाक़िओ पेश आयो आहे।